बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नवी ॾिसी रहिया प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं है लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब तव्हांखे ऐं तमामु ॾिसंदड़नि पाकिस्तानियुनि खे आज़ादी जा 75 साल मुबारक हुजनि। पाकिस्तान आज़ादु थींदे ख़ैर सां 75 साल जेके आहिनि गुज़री विया। सो शुरू में तव्हां खां जेको आहे इन हवाले सां थोरो असीं ॼाणणु चाहींदासीं त हीअ 75 साल अव्हांखे डेवलपमेंट जे हवाले सां, तरक़ी जे हवाले सां उहा या आज़ादी जे हवाले सां कीअं नज़र अचनि पिया। उन खां पोइ सियासत ऐं आवाम जे रिलीफ ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो लेट्स स्टार्ट विद 75 इयर्स ऑफ इंडिपेंडेंस। जमाली साहब, कीअं लॻे पियो अव्हांखे आज़ादु थींदे? छा असांजो मुल्क वाक़ई में आज़ादु आहे? सहाफ़ी आज़ादु आहिनि? तालीम, सेहत, हर हवाले सां पाकिस्तान जेको आहे हिकु सुठी पोज़ीशन ते बीठल नज़र अचे थो अव्हांखे हिन वक़्तु? पाकिस्तान जे जेकॾहिं असां 75 साल जी ॻाल्हि कंदासीं त इहो चवण में को मुज़ाइको कान्हे त पाकिस्तान में अवाम इन 75 साल मां शायदि 25 साल बि आज़ादु न रहियो आहे ऐं 50 साल जेको आहे उहो अहिड़े कर्ब में गुज़रिया आहिनि जंहिंमें ज़ाहिर आहे मार्शलाऊं हुयूं। वॾो टाइम जेको आहे पाकिस्तानी अवाम जो उन कश्मकश में गुज़रियो ऐं उहो पाण सोचींदा रहिया त छा असां आज़ादु आहियूं या न आहियूं। छो जो कंहिं क़िस्म जी ज़ाहिर आज़ादी न हुई। हे त अॼुकल्ह मीडिया जो दौरु तमामु स्ट्रॉन्ग थी वियो आहे, इन करे ते माण्हू घटि में घटि पंहिंजो सही या ग़लति भरा ॻाल्हाइण जी ज़रूरत करे रहिया आहिनि, ॻाल्हाए रहिया आहिनि। पहिरें ज़माने में त ख़ैर इहो न हो, त पर उन जे बावजूद बि असां पाकिस्तान जे तमामु अवाम खे मुबारकबाद ॾींदासीं त हू अॼु घटि में घटि आज़ादी जो साह खणी रहिया आहिनि ऐं हुननि खे मुकमिल आज़ादी आहे त जेको चाहिनि था, जंहिंजे बारे में चाहिनि था उहो ॻाल्हाइनि था। इहा हिननि जी ख़ुशकिस्मती आहे। अॼु जेको 75वां साल आहे त असां हुन में इहा ॻाल्हि करे सघूं था। माज़ी जे हवाले सां ज़ाहिर आहे पाकिस्तान जी तारीख़ ॾाढी तल्ख़ आहे ऐं उन तल्ख़ तारीख़ जे बारे में जेको आहे हाणे ॻाल्हाइणु बेजाई थींदो। जेको वक़्तु गुज़री वियो सो गुज़री वियो। चवंदा आहिनि त हमेशा पाकिस्तान त ॾींहों ॾींहुं पुठिते वियो आहे। जेकॾहिं पाकिस्तान जी असां तारीख़ खणी ॾिसंदासीं त पाकिस्तान पहिरियों ताक़तवर जेको आहे मज़बूत हिकिड़ो मुल्क हुयो ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी तमामु घणी स्ट्रॉन्ग हुई। पाकिस्तान जा जेके बिज़नेस हुया उहे तमामु घणा स्ट्रॉन्ग हुआ। पाकिस्तान जी करंसी स्ट्रॉन्ग हुई। पाकिस्तान में महांगाई जी इहा शरह न हुई, न ई डॉलर जी एतिरी का वॾी हैसियत हुई। ख़ासि तौर ते जेकॾहिं असां रियाल खे या धर्म खे असां ॾिसूं त उहो पाकिस्तानी रुपीज़ जे मामले में ज़ाहिर आहे पाकिस्तान हिकिड़ी स्ट्रॉन्ग करंसी हूंदी हुई। पाकिस्तान जा मईशतदान जेके आहिनि उहे तमामु घणा स्ट्रॉन्ग हुया। पाकिस्तान हर मैदान में दुनिया जे अॼु जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि खां अॻिते हुयो। यानी तव्हां जर्मनी जी मिसाल वठो, तव्हां टर्की जी मिसाल वठो, तव्हां चाइना जी मिसाल वठो, कहिड़ा ई एॾा ताक़तवर मुल्क जेके अॼु असांखे ख़िते में नज़र अची रहिया आहिनि, हिन ख़िते में या हिन ख़िते खां ॿाहिरि, उनखां पाकिस्तान कई गुना वधीक स्ट्रॉन्ग हुयो। पर बदकिस्मती सां असांजे मुल्क में छो जो सियासत जी ऐं अमरीत जी कश्मकश एतिरी घणी रही जो असां उन तरक़ी खे अॻिते कराइण जे बजाए तनज़ली जो शिकार थियासीं। पर बहरहाल चवंदा आहिनि देरि आहे दुरुस्त आहे। जेकॾहिं अॼु बि ॻाल्हियूं सही थी वञनि त पाकिस्तान में बिल्कुलु इन में को शक न आहे त 75 साल में घटि में घटि जेकी ॿियनि जी ग़ुलामी हुई, चाहे उहो हिंदुनि जी हुजे या अंग्रेज़नि जी हुजे, उन ग़ुलामी मां घटि में घटि असां आज़ादु आहियूं। ग़ुलामी जा नारा हिन वक़्त ताईं हणिया वञनि पिया पॉलिटिशियंस जे पारां। जमाली साहब, जंहिंमें सभ खां अॻुवारी जेकी आहे तहरीक इंसाफ़ रही आहे, सियासी नारा आहिनि। ऐं जीअं हाणे त सुठो आहे इमरान ख़ान जेको आहे उहो रास्ते अची वियो ऐं पहिरियों घणियूं ॻाल्हियूं करे रहियो, हाणे त उहो पंहिंजी हर ॻाल्हि खां उहे बि माज़ी में उहो यू टर्न वठंदो रहियो आहे। वरी उन हिकिड़ो ॿियो यू टर्न वठी छॾियो आहे त हाणे मां अमेरिका सां बि दोस्ती चाहियां थो। त बहरहाल सुठी ॻाल्हि आहे। असां बि न पिया चाहियूं त हरूभरू कंहिं सुपर पावर सां जेको आहे तव्हां उनजे ख़िलाफ़ु अहिड़ी ॻाल्हि कराए, छो जो हुन सां उन पॉलिटिकल लीडर जो मसइलो न हूंदो आहे, उन सां सॼे पाकिस्तान जो मसइलो आहे ऐं अल्टीमेटली बहरहाल पाकिस्तान खे नुक़सानु थींदो आहे इन क़िस्म जी ॻाल्हियुनि सां। पर उहो ठीकु आहे, अमेरिका वारे बयानीअ ते बि ज़रूरु गुफ़्तगू कंदासीं, छो त हिन भेरे असांखे काफ़ी उन्हनि में तब्दीलियूं नज़र आयूं आहिनि ऐं उन हवाले सां असीं कुझु केसिस बि डिस्कस कंदासीं। त तोशाखाना केस जेको आहे इमरान ख़ान साहब खे नुक़सानु पहुचाए सघे थो या फॉरेन फंडिंग केस, हिन ते असीं कंदासीं। पर सभ खां पहिरियों जेको आहे असीं
आज़ादी जी ॻाल्हि करे वठीसीं ऐं हाणे जमाली साहब असीं आवाम जी ॻाल्हि कंदासीं, छो त हुकुमराननि खे परवाह हुजे न हुजे पर मीडिया खे आवाम जी परवाह ज़रूरु आहे। सो लेट्स टॉक अबाउट आवाम। जमाली साहब असीं ॾिसूं पिया त डॉलर में ॾींहं ब ॾींहुं स्टेबिलिटी ईंदी पई वञे, काफ़ी जेकी हुकूमत जी असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं ॾाढो पॉज़िटिव नज़र अचे पई। हू दावा करे पई त पाकिस्तान जेको आहे डिफ़ॉल्ट खां बची वियो, वॾे डिफ़ॉल्ट खां बची वियो, ही दावा करे पई हुकूमत। सो डॉलर चलो उन में स्टेबिलिटी नज़र अचे पई। ऐं ॿियो पेट्रोल जे हवाले सां जेकॾहिं का ॻाल्हि कजे, महांगाई जे हवाले सां ॻाल्हि कजे त आवाम खे रिलीफ ॾींदे हुकूमत जी ज़बान मां का अहिड़ी अनाउंसमेंट त कोन निकिरी रही आहे। ऐं राति हिकु प्रोग्राम में नाणे वारे वज़ीर खे ॾिसी रही हुअसि, उन्हनि खां सवाल कयो वियो त पेट्रोल जे हवाले सां, नेशन मॉन्सून हो, सहाफ़ी बि उन्हनि खां इहो ई सवाल कयो त पेट्रोल जे हवाले सां छा तव्हां वटि का ख़बर आहे, छा ईंदड़ ॾींहंनि में पेट्रोल घटिबो या न, जंहिंजे लाइ हुननि चयो त अहिड़ो त कुझु न आहे, पर हा हुननि इन शइ जी जेको आहे यकीन दहानी कराई त को इज़ाफ़ी टैक्स या का लेवी हू वधीक न पिया लॻाइण वञनि। सो डॉलर अची वियो हेठि, आवाम खे रिलीफ कॾहिं मिलंदो? ॾिसो, आवाम खे सवलाई सां त ज़ाहिर आहे रिलीफ कान मिलंदो ऐं इंटरनेशनल प्राइसिस यकीनन घटि थियूं आहिनि फ्यूल जे हवाले सां तस्लीम करनि पिया। सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त डॉलर मुस्तक़िल बुनियाद ते हेठि अची रहियो आहे ऐं अॼु बि जंहिं वक़्तु पाण प्रोग्राम करे रहिया आहियूं त अॼु जी तारीख़ में बि 2.5 खां 3 रुपया इंटरबैंक में डॉलर हेठि आयो आहे। ऐं डॉलर जे हेठि अचण ते जेको आहे ख़ुशि छो थिजे जमाली साहब? रुपए जी क़दर में इज़ाफ़ो थी वेंदो आहे, उन सां रुपए जी क़दर में बि इज़ाफ़ो थींदो ऐं जेके तव्हांजा ख़ासि तौर ते इम्पोर्ट आइटम्स हूंदा आहिनि, जेके बि शइ तव्हां इम्पोर्ट कंदा आहियो उन में ज़ाहिर आहे त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु अची वेंदो आहे जॾहिं डॉलर जी फ्लक्चुएशन थींदी आहे। रॉ मटीरियल जेको बि, छो जो ज़ाहिर आहे पाकिस्तान में का अहिड़ी शइ ठहे कान थी। मुसीबत इहा ई आहे त असां पंहिंजे इदारनि खे मज़बूत न कयो आहे। सुई खां वठी ऐं काई बि शइ असांखे घुराइणी आहे त उहा ॿाहिरां ई ईंदी आहे ऐं जेके कुझु प्रोडक्शन असांजे मुल्क में थी रही आहे उन जे लाइ बि वरी रॉ मटीरियल तव्हांखे ॿाहिरां घुराइणो पवंदो आहे। त इहा असांजी बदनसीबी आहे जो असां पंहिंजी मुल्क जी इकोनॉमी खे ॿियनि मुल्कनि जो ग़ुलाम बणाए छॾियो आहे। जेकॾहिं असां पंहिंजी इकोनॉमी ते बेस करे ऐं पंहिंजे मुल्क में हर क़िस्म जी पैदावार कयूं हा त अॼु असांखे इहे ॾींहं न ॾिसणा पवंदा। ऐं को वक़्तु हुयो, मां उहो ई चवां पियो न, को वक़्तु हो त असां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खे कर्ज़ बि ॾींदा हुआसीं, उन्हनि खे ट्रेन बि कंदा हुआसीं। हाणे हिते उल्टो सिस्टम थी वियो आहे। उहे मुल्क किथां खां किथे पहुची विया ऐं असां तनज़ुली जो शिकार आहियूं। बदकिस्मती आहे। बहरहाल असां इहो चाहींदा आहियूं त जेकॾहिं मुल्क में पॉलिटिकल स्टेबिलिटी हुजे ऐं बार बार जी मदाख़लतूं न हुजनि त मां सम्झां थो त पाकिस्तान में जेतिरो पोटेंशियल आहे, ॾिसो असां वटि जेको सिर्फ़ु कोयलो आहे न, सिर्फ़ु हिकिड़ी मिसाल कोयले जी आहे त सिर्फ़ु कोयले जी यूटिलाइज़ेशन बि सही थी वञे त असांजो मुल्क में एनर्जी क्राइसिस ख़तमु थी वेंदो। मसइलो इहो आहे त सोलर जेको आहे अञा कोयले खां बि आसान नुस्ख़ो आहे त तव्हां बसि पंहिंजे घर जे मथां जेकॾहिं सोलर प्लेट्स लॻाए छॾियो त तव्हांजी एनर्जी जेको आहे उन मां केतिरी सेव बि थींदी ऐं तव्हां हिन बिल जे अज़ाब खां बि बचंदा। यानी कि हर जॻह ते फैसिलिटेशन मौजूदु आहे, सिर्फ़ु यूटिलाइज़ेशन जी सही मायना में ज़रूरत आहे जेकी असांजे मुल्क में न पई थिए। असांजे हुक्मराननि खे, छो जो मां उहो ई चओ त जेकॾहिं पॉलिटिकल स्टेबिलिटी अची वञे, जेकॾहिं पॉलिटिकल स्टेबिलिटी रुॻो अची वञे त पाकिस्तान में एतिरो टैलेंट आहे ऐं एतिरा वसीला आहिनि जो जेको बि थी चुको आहे माज़ी त असां त इहो चवंदा आहियूं मतिलबु माज़ी खे धूड़ पाए हिकिड़ी ॾींहुं चवंदा आहिनि जीअं चौधरी शुजा चवंदो मटी पाओ, त जेकॾहिं असां माज़ी जे मामलनि ते मटी उछले करे ऐं असां अॻिते निकिरूं, पर उन लाइ इहो ज़रूरी आहे त पॉलिटिकल स्टेबिलिटी हुजणु घुरिजे। बेजा कंहिं बि इदारे जी कंहिं ॿिए इदारे में मदाख़लत न हुजणु घुरिजे। इंडिपेंडेंसी सां हर इदारो पंहिंजे पंहिंजे आइनी दायरे में रही करे कमु करे। मां सम्झां थो अॼु बि पाकिस्तान दुनिया जे कई मुल्कनि खां बहितर थी सघे थो ऐं डॉलर जे हेठि अचण सां सभ खां वॾो फ़ाइदो जेको असां सम्झूं था, उनजी हुकूमत सीरियस आहे। जीअं तव्हां चओ था पॉलिटिकल स्टेबिलिटी एतिरी रहे कोन पई, सियासी बहरान ॾींहं ब ॾींहुं वधंदो पियो वञे। सो इंटरनेशनली जेको आहे असीं पेट्रोल जी प्राइसिस जी ॻाल्हि कयूं त उहे घटियूं आहिनि, त इन जे करे आवाम जी नज़र बि जेको आहे कन जेको आहे पंहिंजा करे वेठी आहे हुकूमत जे तरफ़। त कॾहिं जेको आहे मिफ्ता साहब ईंदा टेलीविज़न ते ऐलान कंदा त पेट्रोल जेको आहे हेतिरा रुपया घटिजी वियो आहे। सो महांगाई जे लाइ हिन वक़्तु ताईं मुंतज़िर आहे आवाम त को अनाउंसमेंट हिन वक़्तु जी हुकूमत करे, को रिलीफ जेको आहे प्रोवाइड करे। उन्हनि असीं हिते स्टूडियो में वेठा हुआसीं, कैमरामैन बि असांजा ॾाढा फ्रस्ट्रेटेड हुया त आवाम जे लाइ छा थी रहियो आहे। तव्हां टीवी ते वेही करे आवाज़ु उथारियो था पर को सॉल्यूशन आख़िर छो न पियो निकिरे? आवाम जेको आहे उन्हनि जे कननि ताईं काॾी ख़ुशख़बरी छो न पई मिले जो हो बि सुकून जो साह जेको आहे खणनि? ॾिसो, आवाम ॾे त तवजो ई कान्हे न।
इहो ई त मसइलो आहे। इन करे त असां चऊं था त पॉलिटिकल स्टेबिलिटी हुजे। अच्छा, पाण बि सियासतदान कंफ्यूजन वज़ीर आज़म साहब चार्टर ऑफ इकोनॉमी जी पेशकश करे छॾी आहे। सूबाई आहिनि या वफ़ाक़ी आहे, उहो रुॻो फ़िलहाल त पंहिंजे बचाव में लॻी पई आहे त हिन हुकूमत खे कंटिन्यू कीअं कजे। ॿ सूबनि वारी हुकूमत जेको आहे उहो लॻा पिया आहिनि त जेको आहे असांजी हुकूमत कीअं बचियल रहे। अहिड़े तरीक़े सां वफ़ाक़ी हुकूमत लॻी पई आहे त असां कीअं सस्टेन कयूं ऐं कीअं रहियूं। उहो त फ़िलहाल त पंहिंजे लाइ रस्ता ॻोल्हे रहिया आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़ेकार जे मुताबिक़। आवाम जे लाइ, आवाम खे जेकॾहिं रिलीफ ॾियण लाइ संजीदा हूंदा त हिननि खे सभ खां अॻु में जेके बि इंडस्ट्री सां वाबस्ता माण्हू आहिनि उन्हनि जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस घुराइणी पवंदी ऐं उन्हनि सां वेही करे शयूं शेयर कंदा त हाणे डॉलर जॾहिं मथे पियो चढ़े त तव्हांजूं हेतिरियूं रड़ियूं हुयूं ऐं महांगाई थी वई आहे, त हाणे जॾहिं डॉलर हेठि आयो आहे त तव्हां आवाम खे हेठी सतह ते रिलीफ पहुचायो न। हाणे इहो त ज़ाहिर आहे यूनिवर्सिटी जा प्रोफेसर्स जेके आहिनि, मां उन्हनि सां राब्ते में आहियां, उहे मूंखे कुझु सॉल्यूशंस ॾियनि पिया त हू ॿाहिरनि प्रोफेसर्स जी ॻाल्हि करे पियो जेके ॿाहिरनि मुल्कनि जी यूनिवर्सिटीज़ में पढ़ाइनि पिया, या त तव्हांजी ऑफिशियल मीटिंग कॉल करे वठो जंहिंमें अहिड़े क़िस्म जा सियाणा शख़्स हुजनि जेके तव्हांखे सही मशवरा ॾेई छॾनि। प्रोफेसर त तव्हांखे लॉन्ग टर्म सुठियूं पॉलिसी ॾेई सघंदा न, सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं उन्हनि सां राब्ते में आहिनि। असां चऊं था त जेकॾहिं आवाम खे वक़्ती रिलीफ ॾियणो आहे, जेके फौरी रिलीफ असां चइजे, उन लाइ त जेके बि सनतकार आहिनि इन्हनि सभिनी सां खे वेहणो पवंदो त हीअ पंहिंजी सनतुनि सां जेके वाबस्ता पैदावार करे रहिया आहिनि उन्हनि जी क़ीमतुनि खे घटि कीअं कंदा। चाहे उहो शुगर इंडस्ट्री सां वाबस्ता हुजनि, चाहे उहो अटे जी इंडस्ट्री सां वाबस्ता हुजनि, या जेके खाइण पीअण जूं आम ॿियूं शयूं आहिनि उन्हनि सां वाबस्ता आहिनि न। पर असांखे जंहिं शइ ते तवजो ॾियणु घुरिजे, जीअं कुकिंग ऑयल आहे, असांजे मुल्क में उनजी तमामु घणी खपत आहे पर पैदावार कान्हे। त हाणे असांखे हिकु अधु कंहिं कंपनी जी पैदावार आहे त उहा एतिरी वधीक न आहे जो 3 करोड़ आवाम खे। असांखे इन्हनि शयुनि ते तवजो ॾियणी आहे न, त जेकॾहिं 4 इदारा इन इंडस्ट्री में कमु करे रहिया आहिनि त अहिड़ा 4 इदारा ॿिया हिते क़ाइमु करे सघजनि त जीअं हिननि जी प्रोडक्शन पाकिस्तान में वधि खां वधि थिए ऐं ॿाहिरां जेको असां घुरायूं था उनखे असां घटि करे सघूं त ई आवाम खे रिलीफ मिलंदो न। हाणे मसइलो इहो आहे त जेके वरी लोकल इंडस्ट्रीज़ आहिनि, जॾहिं हू ॿाहिरि जे कंहिं कुकिंग ऑयल जो रेट ॾिसंदा आहिनि त उहो पंहिंजो रेट बि उन हिसाब सां फिक्स करे छॾींदा आहिनि। यानी थोरो फ़र्क़ सां गॾु तव्हां जेकॾहिं कुकिंग ऑयल जेके हिते ठही रहिया आहिनि उन्हनि जो बि जेकॾहिं तव्हां परसेंटेज लॻाईंदो पैसनि जे हिसाब सां त आवाम खे उहो बि महांगो ॾेई रहिया आहिनि। हाणे इहा ई बदकिस्मती आहे त असांजी हुकूमत खे घुरिजे त हू जेके बि सनतकार आहिनि जंहिं इंडस्ट्री सां वाबस्ता आहिनि, जो बराह रास्त तालुक़ु आवाम जे खाइण पीअण जी शयुनि सां आहे, उन्हनि सां वेही हिकिड़ो चार्टर हिननि खे साइन करिणो पवंदो त असां तव्हांखे कहिड़ियूं फैसिलिटियूं, ज़ाहिर आहे हुकूमत पहिरियों उन्हनि खे यकीनन के न के फैसिलिटीज़ ॾींदी, को न को उन्हनि खे रिलीफ ॾियणो पवंदो। उन्हनि खे रिलीफ जे अगेंस्ट तव्हां आवाम खे रिलीफ ॾियारे सघो था न, त उन लाइ त हिकमत अमली ठाहिणी पवंदी न, त कहिड़ियूं कहिड़ियूं अहिड़ियूं इंडस्ट्रीज़ आहिनि, उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा ऑनर्स आहिनि, उन्हनि सां विहणो पवंदो, को चार्टर डिसाइड कनि, उनखां पोइ उन ते फ़ैसिलो कनि। पर इन क़िस्म जूं मीटिंग्स त हिन मुल्क में थी न रहियूं आहिनि न, छो जो कंहिंजी तवजो इन तरफ़ आहे ई कान, छो जो इन में इहो को प्रॉफिटेबल बिज़नेस न हूंदो न, इन में कंहिंजो प्रॉफिट कान्हे, इन में त आवाम खे रिलीफ ॾियणो आहे, त आवाम जे एक्चुअल रिलीफ जे हवाले सां त कंहिंजी का तवजो ई कान्हे। अच्छा, चार्टर ऑफ इकोनॉमी जी वज़ीर आज़म बि जेको आहे पेशकश करे छॾी आहे, जॾहिं हू पाण ऑपोज़िशन में हुया उन टाइम बि उन्हनि कई हुई, तव्हां बि प्रोग्राम में मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में इहा ॻाल्हि कंदा आया आहियो, ऐं हाणे वरी हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि जेको आहे ऑपोज़िशन में जेकी आहिनि उन्हनि खे पेशकश कई आहे चार्टर ऑफ इकोनॉमी ते वेही करे ॻाल्हाइण जी, जंहिंखे असीं मिसाल के मैशत चवंदा आहियूं। त जमाली साहिब, डू यू थिंक अॻली पार्टी जेको आहे वेहण जे लाइ तयारु थींदी हिननि सां ऐं उन सां काफ़ी मसइलनि जो हल निकिरंदो, या ही हुकूमत कंफ्यूज़्ड आहे? वज़ीर आज़म जो हिकिड़ो सुठो क़दम आहे, हिकु तरफ़ क्लेम पिया कनि डिफ़ॉल्ट खां बची वई, तव्हांखे यादि हूंदो त आसिफ़ ज़रदारी बि पार्लियामेंट में इहा ई ॻाल्हि कई हुई त असांखे कंहिं ॿिए इशू, ठीकु आहे हर कंहिंजा पॉलिटिकल पंहिंजा गोल्स आहिनि, मंशूर्स आहिनि, नज़रियो आहे, पर इकोनॉमी ते असांखे गॾु वेहणु घुरिजे, पर उन वक़्तु कंहिं तवजो कान ॾिनी। हिन दफ़े वरी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ इहा ॻाल्हि कई आहे त इहा सुठी ॻाल्हि आहे। सो सियासत बि तॾहिं थींदी जॾहिं तव्हांजी इकोनॉमी मज़बूत थींदी, मुल्क जी इकोनॉमी मज़बूत हूंदी त इहे सियासतदाननि जूं ज़ाहिर पार्टियूं बि हलंदियूं ऐं हिननि जूं हुकूमतूं बि हलंदियूं। वधि में वधि हिकु ॿ पार्टी हिन पाण में वेही करे कुझु डिसाइड न पिया करे सघनि, आख़िर ही बि काफ़ी खोड़े तहादी जमातूं आहिनि हिक ॿिए सां वेही करे का अहिड़ी मीटिंग कॉल कनि जंहिंमें तमामु स्टेक होल्डर्स हुजनि। जीअं तव्हां सनतकारनि जी ॻाल्हि कई, छा अहिड़ो कुझु थी न पियो सघे, अहिड़ो ॾुखियो ई छो पिया कनि? इनफैक्ट हीअ त टेलीविजन ते वेही जमाली साहिबु नाणे वारो वज़ीर हुजे पंहिंजूं ग़लतियूं वेही करे तस्लीम करे, पर जेको एप्रिशिएबल आहे त हीअ हाणे रिसेंटली जेको हुननि टैक्स लॻायो हुयो वॾनि सनतकारनि ते, उन्हनि मां पाण बि हू चवनि पिया त कुझु उन्हनि मां नंढनि दुकानदारनि ते, पान वारनि जी जेकी शॉप्स आहिनि उन्हनि ते बि लॻी वियो, असांजी ग़लती आहे, या इन शइ खे फिक्स थियण में 3-4 महीना लॻंदा?
ॾिसो ई नंढा नंढा ॾिसो तबके वारा माण्हू उन्हनि खां रहिजी था टैक्सिस जेको असांजो पाकिस्तान जो निज़ाम आहे, टैक्सिस जो जेको पूरो निज़ाम आहे उहो पूरो ई मफ़लूज बणियल आहे। असल में मसइलो इहो ई आहे त असां कॾहिं बि टैक्स नेट खे वधाइण जे लाइ जेतिरी असांखे महिनत करणु घुरिजे उहा असां न कई आहे। ऐं जेके वीचारा ऑलरेडी टैक्स ॾेई रहिया आहिनि, हे सॼो बोझ जेको आहे अल्टीमेटली वरी उन्हनि जे कंधनि ते पवंदो आहे। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो न त 2-3 लख टैक्स ॾियण वारा माण्हू आहिनि 30 करोड़ जी आबादी में। जेकॾहिं तव्हां मिसालूं असां ॿियनि दुनिया जे मुल्कनि जूं ॾींदा आहियूं, पर एवरीबडी उते जेको आहे उहो टैक्स अदा कंदो आहे। हिते इहो मसइलो ई कान्हे, हिते वॾे खां वॾा सनतकार, दुकानदार, मां सम्झां थो कारखानेदार, जेकॾहिं तव्हां हिन जो टैक्स जो रेशो खणंदा त तव्हांखे ॾिसी करे उनजो शेड्यूल ॾिसी करे तकलीफ़ थींदी। हाणे असांजे मुल्क में इहो जेको रवाजु आहे इहो इन खे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे त टैक्स जो जेको बराबरी वारो निज़ाम आहे, टैक्स जो शेड्यूल घटि करिणो पवंदो ऐं उनजे नेट खे वधाइणो पवंदो। उन जे लाइ माण्हुनि खे कन्विंस बि करणु घुरिजे, थोरी सख़्ती बि करणु घुरिजे। गो के ही सख़्ती थोरी थोरी करे रहिया आहिनि, पर इहा नाकाफ़ी आहे। ॾिसो, जेसि ताणी हर तबक़े फ़िक्र उन टैक्स नेट में न ईंदो, तेसि ताणी हिन मुल्क खे तव्हां तरक़ी ते नथा खणी वञी सघो। हिकिड़ो त इहो सिंपल ॻाल्हि आहे, छो जो असां इकोनॉमी तौर ते एतिरा मज़बूत न आहियूं। जेके मुल्क इकोनॉमी तौर ते मज़बूत आहिनि उते बि टैक्सिस जो निज़ाम जेको आहे तमामु घणो वसी पैमाने ते आहे। यानी जेको बि उते जेको कमाए बि रहियो आहे उनखे इहा ख़बर आहे त हिन मां मुंहिंजो केतिरो टैक्स ऑटोमेटिक डिडक्ट थींदो। असांजे मुल्क में लखे अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन नेट में रजिस्टर ई कान्हनि। इन जे मुताबिक़ त लखे अहिड़ियूं प्रॉपर्टीज़ हूंदियूं, लखे अहिड़ा बिज़नेसिस हूंदा जेके रजिस्टर ई कान हूंदा ऐं उहे कमु करे रहिया आहिनि, कंहिं नेट में कान्हनि। असांजी FBR खे आवाम खे, छो जो अच्छा ॿियो वरी घटि तालीम याफ़्ता हुजण जे बि करे इहो बि हिकिड़ो वॾो आहे त असांजे FBR जा कानून कुझु इन क़िस्म जा आहिनि जो आम जेको नेट में अचण बि चाहे थो त उहो थोरो परेशान थी थो वञे। हाणे उन्हनि जे लाइ फैसिलिटी हुजे, जीअं वन विंडो ऑपरेशन हुजे, जीअं दुनिया में थींदो आहे। उहो हिकिड़ो तव्हां दुनिया में त ज़ाहिर आहे एजुकेशन घणी आहे, इन करे हर कमु नेट ते थींदो आहे, ऑनलाइन सिस्टम आहे। पाकिस्तान में इहो घटि आहे, पर पाकिस्तान में इन निज़ाम खे वधाइण लाइ तव्हांखे ज़ाहिर आहे हुकूमत जो कमु हूंदो आहे न, इहो हुकूमत खे करिणो पवंदो। तव्हां जेकॾहिं वञो, जेके दुकानदार आहिनि त अक्सरियत तव्हांखे वॾा जेके मॉल्स या स्टोर्स खे छॾे करे तव्हांखे उते GST जो सिस्टम ई नज़र न ईंदो। हाणे जेके हज़ारनि जी तादाद में गाॾनि ते या मुख़्तलिफ़ जॻहनि ते शयूं विकिणे रहिया आहिनि, चाहे उहे फ्रूट जी सूरत में आहिनि या लग्ज़री जा ॿिया जेके आइटम्स आहिनि। तव्हां सदर मार्केट वञो, तव्हांखे हज़ारे दुकानूं मिलनि थियूं न। अहिड़े तरीक़े सां पर पाकिस्तान में इन क़िस्म जो बाज़ार्स आहिनि, उते तव्हांखे इहो GST वारो कॉन्सेप्ट ई नज़र नथो अचे। वॾनि मॉल्स में, वॾी शॉप्स ते, आउटलेट्स ते ज़रूरु मिले थो तव्हांखे, पर इन जॻहनि ते नथो मिले। हाणे छा आहे जो हू नेट में ई न आहिनि। हाणे हिन नेट में छा आहे, उनजे करे करप्शन में बि इज़ाफ़ो थो थिए। त जॾहिं हू नेट में न आहिनि त जेके मुतलका इदारा आहिनि थोरो थोरो घणी उन्हनि खे अनऑफिशियल करप्शन ॾियनि था ऐं उन नेट खां ॿाहिरि था रहनि। असांखे इन सिस्टम खे सही करणु घुरिजे। हाणे टाइम लॻंदो, असां सम्झूं था त हिन में टाइम लॻंदो, पर आगाज़ त थिए न किथां। त जेकी बि मार्केट्स आहिनि कंहिं बि सब्जेक्ट सां मुतलिक़, उहे हिन नेट में त हुजनि न, एटलीस्ट थोरो या घणो टैक्स त जमा थींदो न। हिते ई सभ खां वॾी प्रॉब्लम आहे टैक्स कलेक्शन। त जेके वीचारा ॾेई रहिया आहिनि, हुकूमत हर टैक्स उन्हनि ते लॻाए रहंदी आहे, छो जो उन्हनि जे नेट में मौजूदु आहिनि। यानी जेको बि वधंदो उहो उन्हनि वीचारनि खे लोड बर्दाश्त करिणो पवंदो। त नेट खे वधाइनि, जॾहिं हीअ आहिस्ता आहिस्ता करे नेट वधंदो त हिकु त टैक्स कलेक्शन तमामु घणी थी वेंदी ऐं जेके ऑलरेडी टैक्स ॾियण वारा आहिनि उन्हनि तां बि उहो बोझ खटंदो। हाणे का महांगाई थी थिए, उनजो सॼो बोझ जेको आहे उन कुझु जेके टैक्स ॾियण वारा आहिनि 25 खां 50,000 माण्हू, उन्हनि ते ई थो पइजी वञे सॼो लोड। असांखे हुकूमत खे हाणे इहो ई मईशत जेकी हिन ॻाल्हि कई आहे वज़ीर आज़म साहिब, त असांखे हुन ते पाण में विहणु घुरिजे। इहा तमामु बहितर ॻाल्हि आहे ऐं मां सम्झां थो त पाकिस्तान जी टर्निंग पॉइंट हिन मईशत जे प्राइवेटाइज कंदा, केड़े क़िस्म जा सॉल्यूशन प्राइवेटाइज करणु पॉइंट त भले करे छॾनि। इमरान खान साहब जो वेही करे इंतज़ार कंदा, छा कंदा ही? हिननि वटि ऑलरेडी इन प्राइवेटाइज बि करणियूं आहिनि शयूं त उहो भले करणु, लॉस खां त बहितर आहे न। त जेकॾहिं प्राइवेट तव्हां एक्सपेक्ट कयूं त तव्हां इम्प्लीमेंट करणु, हाणे तव्हांखे हिकिड़े ज़माने में जेकॾहिं यादि हुजे, जेकी के इलेक्ट्रिक आहे, जेकी हाणे KE जे नाले सां आहे, या पहिरियों ज़ाहिर आहे कराची के इलेक्ट्रिक हूंदी हुई। हाणे जंहिं ज़माने में इहा सरकार वटि हुई
उन ज़माने में ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो वॾो लॉस वारो इदारो हुयो न। सही जॾहिं ही प्राइवेट कंपनी में आई आहे त हाणे ही बिलियंस ऑफ डॉलर कमाए रही आहे, त प्राइवेट जेकी मैनेजमेंट हूंदी आहे उन जी सॼी फोकस हूंदो आहे, तवजह हूंदी आहे न। सरकार में त माण्हू उनखे इग्नोर कंदा आहिनि मुख़्तलिफ़ शयुनि खे, इन करे प्रॉब्लम्स था थियनि। त हाणे जेकॾहिं प्राइवेट बि करणी आहे, पर हाणे ॾिसो न रेट केतिरो वधाए था छॾनि, छो जो चवंदा बाबा असां प्रॉफिट लाइ आया आहियूं त असां त रेट वधाईंदासीं। वरी हींअर 11 रुपया वधियो आहे, जेको बदनसीबी आहे कराची जे शहरनि सां ज़ुल्म आहे, मां सम्झां थो। त 11 रुपया फ्यूल एडजस्टमेंट जी मद में वरी हिननि वधाए छॾिया आहिनि। हाणे इहो ई मसइलो आहे त हिकु तरफ़ तव्हांजी बिजली कई इलाइक़नि में लोड शेडिंग, ॿियो तव्हां जेकॾहिं हाणे बिजलियुनि जा बिल ॾिसो त उहो चवंदा आहिनि न उहो हाउ ॾहकाइण वारा बिल हूंदा आहिनि। हिन वक़्तु जेकी कंडीशन आहे इहो कंट्रोल करण बि गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे। जो दौरो पइजी वियो जॾहिं हुन बिजली जो बिल ॾिठो आहे, बस काफ़ी क्रेडिबल सोर्स हुयो ऐं ख़बर आई 75,000 जेको आहे हिन जी बिजली जो बिल अची वियो। हाणे इहो ई मसइलो आहे त हिते जेको निज़ाम आहे उहो निज़ाम फरसूदा थी चुको आहे न। इन फरसूदा निज़ाम खे बहितर करण जे लाइ तव्हांखे इक़दामात अहिड़ा करणा पवंदा न। आवाम पॉलिटिकली एलिनेट थी वियो आहे, पॉलिटिकली इन ई करे जो पॉलिटिकली मामलनि में फाथल आहे न। आवाम त असांजे आवाम खे ॾिसो न, हिननि खे कमु न आहे करिणो। एंटरटेनमेंट जी हिननि खे जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾींदव त तव्हां जेकॾहिं कल्ह योम आज़ादी जो तक़रीबूं ॾिठियूं हूंदियूं त सॼे पाकिस्तान जी कुंड कुर्छ में माण्हू निकितल हुया। ठीकु आहे, हिकिड़ो मुल्क जी आज़ादी जो मसइलो हुयो, पंहिंजी ख़ुशी जो इज़हार करे रहिया हुआ, सुठी ॻाल्हि आहे। सवालु इहो आहे त एतिरो वक़्तु वरी पोइ महिनत ते बि लॻाइनि न, कमु बि कनि न। हाणे अवाम बि कमु करे न। तव्हां असांजी अवाम जेको आहे ॾिसो त तव्हां पंहिंजे जेकॾहिं असां ॻोठनि में ऐं हेॾां ॾिसूं त उहो तव्हांखे होटलनि ते 2-2 कलाक टीवी जे साम्हूं त वेठा हूंदा, पर कम खां जेको आहे उहो सुस्ती जो हिकिड़ो मुज़ाहिरो कंदा। कमु करण वारे खे हर जॻह ते कमु मिली वेंदो आहे, नियत हुजणु घुरिजे। अहिड़ी ॻाल्हि न आहे त दुनिया में जेको आहे अहिड़ा काई फील्ड न आहे जंहिंमें माण्हू वधीक बेरोज़गार रही सघे। ॾिसो इहो फैसिलिटी बहरहाल गवर्नमेंट जो कमु आहे त इहा प्रोवाइड करे, ऐं असां त इहो चवंदा अवाम खे पंहिंजा हालात बहितर करण लाइ बि हाणे डबल महिनत करणी पवंदी। जेकॾहिं हू सम्झनि था त उन्हनि खे हुकूमत ते इनसार करिणो आहे त उहो हुकूमत ते हाणे इनसार कान कनि, जो हुकूमत इन पोज़ीशन में न आहे जो हुननि खे सब्सिडियूं ॾिए। हुकूमत इन पोज़ीशन में न आहे जो हुननि खे वधीक फैसिलिटेट करे सघे। हिन वक़्तु जेके इंटरनेशनल हालात आहिनि ऐं जेकी असांजी मईशत जो हाल आहे, इन जे चवण सां त कोई फ़र्क़ु कान पवंदो न। ग्राउंड रियलिटी आहे त इहा महांगाई घटि कान थींदी। केर बि हुकूमत हुजे, केर बि स्टेट बैंक जो गवर्नर चए या प्राइम मिनिस्टर साहिबु चए त उन सां को फ़र्क़ु कान थो पए। ग्राउंड रियलिटी इहा आहे त इहा महांगाई घटि कान थींदी, महांगाई ईअं रहंदी या इन खां वधंदी। हाणे हाणे जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, जेकी बारिशुनि जे करे जेके असांजी फसलुनि खे ख़ासि तौर ते नुक़सानु पहुतो आहे, त इन जा रिपरकशन तव्हांखे हीअं त नज़र न ईंदा न। इहे रिपरकशन तव्हांखे नज़र ईंदा कुझु महीननि खां पोइ, जॾहिं खाइण पीअण जी शयुनि जी खोट पैदा थींदी। जॾहिं खोट पैदा थींदी त अल्टीमेटली वरी तव्हां ॿाहिरां शयूं घुराईंदा, वरी जॾहिं ॿाहिरां घुराईंदा त अल्टीमेटली तव्हांखे महांगियूं मिलंदियूं। त हाणे हिन वक़्तु अहिड़ो को फार्मूलो न आहे जो असां चऊं त हिन फार्मूले जे तहत ही शइ सस्ती थी वेंदी आहे। हाणे नज़र बि न पियो अची रहियो आहे न त अहिड़ी का शइ जेको आहे जंहिंमां असां सम्झूं त हिन मां सुठी होप आहे, हिन थियण सां हीअ शइ एतिरी सस्ती थी वेंदी, फ़िलहालु कान्हे। अलाह बाक़ी अलाह जे हथ में आहे का अहिड़ी सिचुएशन डेवलप थी वञे इंटरनेशनली ऐं सभिनी शयुनि जो रेट एतिरो किरी पए। इंटरनेशनल न जेकॾहिं तव्हां किरायनि जो रेट तव्हां ॾिसो न, इंटरनेशनल ठीकु आहे त जेकॾहिं कंहिं जॻह ते कयो आहे त पर ऑयल जी रेट किरी आहे त छा हुन सां तव्हांजा किराए जा रेट किरिया? तव्हां जेके कंटेनर हासिलु कंदा हुआ उहे किरिया? 500 रुपए जो कंटेनर जेको आहे हींअर 5 खां 10 हज़ार रुपए में मिली रहियो आहे किराए ते। त इहे उहे मसइला आहिनि जेके ग्राउंड रियलिटी आहिनि। जेसि ताईं इन्हनि सभिनी शयुनि में घटिताई कान थींदी ऐं कॾहिं थींदी, ज़ाहिर आहे इन खे असां प्रिडिक्ट नथा करे सघूं। पर हीअ हुकूमत जेको आहे ॿाहिरनि पैसनि ते असीं इनसार कयूं पिया न। IMF जी डील जेको आहे किस्त जारी थियण ते असीं ख़ुशी जो इज़हार कयोसीं। सऊदी अरब ॾांहुं कुझु पैसा अचनि पिया, उन ते बि ख़ुशी जो इज़हार कनि पिया। इहे पैसा असांखे कहिड़े कम जा? सो इहे डेफर पेमेंट्स आहिनि। इन सां इहो ई त मसइलो आहे त इन सां असांजी इकोनॉमी ते वक़्ती रिलीफ इहो मिलंदो जो डॉलर जो तव्हांजो जेको रेट आहे उहो स्टेबलाइज़ थींदो न।
असां चवंदा त मईशत खे बहितर करण जा इक़दाम कहिड़ा आहिनि, हुकूमत खे उहे खपे त असां मईशत खे बहितर करण जे लाइ हाणे ही हेतिरा इंडस्ट्री जा यूनिट बंदि आहिनि, असां हिननि खे खोलण जे लाइ ही सहूलियत ॾेई छॾीसीं। असां जेको आहे एनर्जी क्राइसिस खे मुंहुं ॾियण जे लाइ हेतिरी बिजली जेको आहे कंहिं जॻह तां असां अरेंज करे छॾी आहे, उहा मिली वेंदी। हाणे तव्हांखे गैस जी सहूलियत हींअर हासिलु कान्हे। पहिरियों जेके तव्हांजा मुआदा थियल हुआ पुराणी जेकी नून लीग जी हुकूमत हुई, जंहिंमें शायदि ख़ाकान अब्बासी ते जेको केस ठहियो, उन वक़्त में सभ खां सस्ता तव्हांजा LNG जा मुआदा थियल आहे। हिन वक़्तु तव्हांजो को मुआदो ई कान्हे त तव्हांखे LNG कंहिं जॻह तां सस्ती मिले, तव्हांखे गैस ॿी सस्ती मिले, या तव्हांखे ॿी का अहिड़ी, हिन वक़्तु को मुआदो ई कान्हे न। त इहे ई मसइला आहिनि। त असां जेको बि इमरान ख़ान मज़ा कया ऐं उन वक़्त में लोड शेडिंग न हुई, त उहो 3 साल त उहा LNG हली न, 3 साल जो मुआदो हुयो, त इन करे उन्हनि खे सस्ती LNG मिली रही हुई ऐं पाकिस्तान में बहरहाल लोड शेडिंग घटि हुई। हाणे जेको आहे उहो मुआदा ख़तमु थी विया, हाणे उहा सहूलियत बि तव्हां खां खसिजी वई। हाणे मसइलो इहो आहे त वक़्त ते जेके असां फ़ैसिला न कया आहिनि, उन जा रिप्रिकेशन उन जे अरसे खां पोइ नज़र ईंदा आहिनि। जेके हाणे इमरान ख़ान जी हुकूमत में मुआदा न थिया, त हाणे उन जा रिप्रिकेशन हिन वक़्तु नज़र अची रहिया आहिनि, ऐं अॻिते अञा जेके 2-3 महीना आहिनि उन में अञा वधीक नज़र ईंदा। छो जो असां वटि अञा ताईं बि, हिन वक़्तु ताईं बि, अॼु जी तारीख़ में बि असां दुनिया जे कंहिं मुल्क सां इहे मुआदा न कया आहिनि। इहे अञा मुज़ाकरात था हलनि, कुझु ऑफिसर साइनूं कंदे टिजनि था, जंहिंजे करे हिननि नैब जे कानूननि में तरमीम कई आहे। त पर जेसिताईं इहे मुआदा न थींदा, तव्हां 100% तव्हांखे यकीन न थींदो त फलाणी जॻह ते हाणे असांखे हिन रेट ते LNG मिलंदी, जेको बि तव्हांजो रेट ते थींदो उन खां पोइ हिते सेल जो रेट ते थींदो। हाणे जेसिताईं इहे वॾे क़िस्म जा मुआदा कान थींदा, तेसिताईं हिन नंढी लेवल ते त तव्हां सिर्फ़ु असां सुठियूं ॻाल्हियूं करे माण्हुनि जो दिलि त बहलाए सघूं था, पर उन्हनि खे रिलीफ ॾेई कान थो सघिजे क्या बि हुकूमत हुजे, जेसिताईं का अलाह जे तरफ़ां चवंदा आहिनि न ग़ैबी का मदद थिए, ऐं तव्हां वटि जेके पंहिंजा ज़ख़ीरा आहिनि जंहिं बि शइ जा आहिनि मादनियात जा, उहे तव्हां उन्हनि खे वधि खां वधि यूटिलाइज़ कयो। जीअं असांजो जेकॾहिं कोयलो आहे त उनखे तव्हां वधि खां वधि यूटिलाइज़ कयो। तव्हांखे जेको हिते लोकल थरपारकर जो कोयलो 60 रुपए में मिलंदो आहे, तव्हां ॿाहिरां 180 रुपए में घुराईंदा आहियो, त फ़र्क़ु आहे इहो। जेकॾहिं रशिया मां तव्हां घुरायो था त 190 रुपए आहे, इंडोनेशिया मां घुरायो था त 180 रुपए आहे। त डिफरेंस असल में एतिरो आहे रक़म जो जॾहिं उन कोयलो अची बि वञे त बि तव्हांखे सस्तो त कोन थो मिले न, छो जो उनजो रेट वधीक आहे। हाणे असांजी जेकी पंहिंजी शइ आहे उनजी यूटिलाइज़ेशन ऐं उनजी फ्रेमिंग, छो जो कोयले जी जेतिरी असां वटि खपत आहे उन जे हिसाब सां असां फ्राहम नथा करे सघूं, या जेकॾहिं असां फ्राहम कयूं था त उहे जेके मॉडल्स आहिनि, जेके बॉयलर्स चइबो आहे, उहो उन डिज़ाइन ते ठहियल आहिनि जेके सिर्फ़ु इम्पोर्टेड कोयले ते ई हली सघनि था। हाणे इन्हनि शयुनि खे जेकॾहिं कंपनियूं प्राइवेट आहिनि उहे चेंज करण बि वञनि थियूं त इट विल टेक टाइम, 2 साल 3 साल ज़ाहिर आहे उन बॉयलर जे डिज़ाइन खे चेंज थियण में लॻंदो। त असांजा माज़ी जा कुझु फ़ैसिला एॾा ग़लति थियल आहिनि जंहिंजो इलाह असांखे अॼु भुगतणो पए थो। त पर हाणे जेकॾहिं अॼु असां सही फ़ैसिला कयूं त इन जो बेनिफिट जेकॾहिं असांखे मिलंदो उहो बि त नेक्स्ट 3-4 साल खां पोइ मिलंदा। फ़ैसिला लॻनि पिया, यकीनन उनखे जेको आहे आवाम खे ई बर्दाश्त करिणो पवंदो। सो आवाम यकीनन हिन वक़्तु असांजो प्रोग्राम ॾिसी रही हूंदी। सो बहरहाल डिसअपॉइंट थियण जी त ज़रूरत न आहे, नाउमीद थियण जी ज़रूरत न आहे। लेट्स होप फॉर द बेस्ट त ईंदड़ ॾींहंनि में जेको आहे कुझु सुठो थी वञे। जीअं जमाली साहब चवंदा, जमाली साहब थोरो सियासत ते अचूं था। जीअं तव्हां चओ था त सियासी स्टेबिलिटी जो हुजण बि तमामु ज़रूरी आहे, पर हिते असांखे सियासी पार्टीज़ या सियासतदान सीरियस थींदे नज़र एतिरो अचनि कोन पिया। ऐं तव्हां ॾिठो काल्ह जेको इमरान ख़ान साहब जो जलसो हुयो तहरीक इंसाफ़ जो, इमरान ख़ान साहब हाणे एंटी अमेरिकन हुननि हिकु ॻाल्हि क्लैरिफाई कई त हू जेको आहे अमेरिका मुख़ालिफ़ न आहिनि, पर हू ग़ुलामी जी मुख़ालिफ़ आहिनि। त जमाली साहब इहो उन्हनि खे क्लियर करण जी ज़रूरत छो पई? सो बहरहाल हिन जा तंज ऐं हुकूमत ऐं ऑपोज़िशन जेको आहे आम्हूं साम्हूं आहे एज़ यूजुअल नाज़रीन। पर इमरान ख़ान साहब 9 सीट्स ताईं जेको सितंबर में बाई इलेक्शन्स थियण वारा आहिनि उनजो बि ऐलान कयो आहे त 9 सीट्स तां हू पाण इलेक्शन कॉन्टेस्ट कंदा। त छा इज़ ही गोइंग टू मेक सम सॉर्ट ऑफ हिस्ट्री? जमाली साहब हू तारीख़ रक़म करणु वञनि पिया, ऐं ॿियो हिननि खे अमेरिका वारी ॻाल्हि जी क्लैरिफिकेशन छो ॾियणी पई? ॾिसो, हिकु त इहा का तारीख़ रक़म न आहे जेको 9 सीटनि ते भेजो आहे, इनखे चइबो आहे इंतिशार जी सियासत। जेकॾहिं क़ौमी असैम्बली जो ऑलरेडी उहो मेंबर आहे, अञा ताईं हुनजो इस्तीफ़ा मंज़ूरु कान थियो आहे। सही मसइलो इहो आहे त 9 सीटनि ते बीहण खां पोइ मां त चवंदो न 9 ई सीटनि ते खटी वञे, तॾहिं बि 8 सीटनि ते त हुनखे वरी डिज़ाइन करिणो पवंदो। त इन खे चइबो आहे डीस्टेबलाइज़ेशन करण जो हिकिड़ो क़दम। त तव्हां चाहियो ई नथा त हिन मुल्क में स्टेबलाइज़ेशन रहे, पॉलिटिकल स्टेबिलिटी रहे, छो जो हुनजो जेको मूंखे माइंड सेट सम्झ में आयो आहे, पहिरियों त हुन वॾी तकरीरूं कयूं अमरीका 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 साज़िश फलाणो बयानियूं हलाणो,
शुक्र आहे त हुनखे सम्झ में अची वई ॻाल्हि त कूड़ जेको आहे वधीक अरसे ताईं सस्टेन न कंदो आहे। त हाणे तव्हां आख़िर केतिरा दफ़ा इहा ॻाल्हि कंदा ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हांखे अहसासु थींदो आहे ऐं उनजा तव्हांखे रिपरकशन्स बि नज़र ईंदा आहिनि। हाणे पाकिस्तानी अवाम जेको आहे इहो फ़ैसिलो वधीक बहितर करे सघे थो त छा अमेरिका उन्हनि खे ज़ोरी कंहिंखे ग़ुलाम अची बणायो आहे? असां पाकिस्तान में हींअर आज़ादी जो 75वां साल मल्हायो आहे ऐं पहिरियों बि हिनखे यादि रखणु घुरिजे इमरान ख़ान साहब खे त कॾहिं बि असां अमेरिका जा ग़ुलाम न रहिया हुआसीं। असां त जेकॾहिं कंहिं राज कयो आहे त पोइ उहा ब्रिटिश आहे, ठीकु आहे। हाणे हिकिड़ो जेको कॉन्सेप्ट हूंदो आहे जिन खे छो जो अॼुकल्ह जा जेके माशाल्लाह छोकिरा आया आहिनि उहे हिकु त हिस्ट्री शायदि नथा पढ़नि एतिरी, जो रुॻो सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते ट्विटर ते इंस्टाग्राम ते फेसबुक ते लॻल आहिनि जिनखे उन हवाले सां डिटेल ख़बर कान्हे त 1947 खां अॻु में हिते छा सूरत हाल हुई ऐं उन ग़ुलामी जी जेकॾहिं तव्हां पॉज़िटिव शयुनि जी जेकॾहिं असां उन वक़्त जी ॻाल्हि कयूं त तव्हांखे सखर बिराज उन ब्रिटिश गवर्नमेंट में मिलियो। तव्हांजा जेके एग्रीकल्चर जा कैनाल्स आहिनि जेके असां पाकिस्तान जो सभ खां वॾो जेको इरिगेशन सिस्टम आहे उहे तव्हांखे जेको आहे उन ब्रिटिश गवर्नमेंट में मिलियूं हुयूं। हाणे उन गवर्नमेंट सां या अंग्रेज़नि सां जेके ब्रिटिश गवर्नमेंट जी ॻाल्हि थो कयां, अमेरिका त वरी बि न हो न, ब्रिटिश गवर्नमेंट सां जेको असांजो जहिड़ो इहो ई हो त असांखे आज़ादी कान हुई। फैसिलिटेशन जी असां ॻाल्हि कयूं त तव्हांजा सॼा रेलवे ट्रैक बि उन दौर जा जेके विछायल आहिनि जेके अॼु बि मौजूदु आहिनि, ठीकु आहे। फैसिलिटेशन वधीक हुई पर ग़ुलामी जेकी हुई उहा यकीनन ब्रिटिश असां ते राॼ करे रहियो हो त ज़ाहिर आहे असां उन्हनि जा ग़ुलाम हुयासीं। उनखां पोइ त असां ज़ाहिर आहे जॾहिं आज़ादी हासिलु कईसीं त असांखे पंहिंजे माण्हुनि ग़ुलाम बणायो आहे न, अमेरिका या बर्तानिया या इन्हनि त जेको आहे असांखे ग़ुलाम न बणायो आहे। त असां जेकॾहिं 1947 खां पोइ जेकॾहिं असांखे ग़ुलाम रखियो वियो आहे त उहो असांजे माण्हुनि रखियो आहे। उन में इंटरनेशनल कॉन्स्पिरेंसी खे त असां शामिलु नथा करे सघूं न। ईअं ई इमरान ख़ान साहिबु हिकिड़ी ॻाल्हि त करे छॾी पब्लिक में पंहिंजी सिंपैथी वठण लाइ, छो जो 3.5 पौणा 4 साल जेकी उन हुकूमत गुज़ारी उनजो त उनखे जवाबु ॾियणो ई कान हो न। तव्हां अॼु बि ॾिसो त इमरान ख़ान पंहिंजे लाइ छा कयल आहे, आज़ादु मीडिया खे जवाबु ॾींदो न आहे। पंहिंजा 10-15 एंकर यूट्यूबर ऐं साफ़ी जेके आहिनि मनपसंदि अथसि जेके उनजी मर्ज़ी जो सवाल ई उन खां पुछनि। इन खां अलावा आम मीडिया खे त फेस बि कान करंदो, छो जो जॾहिं बि तव्हां ॾिसो पेशावर में ॾिसो या लाहौर इस्लामाबाद में जॾहिं बि को साफ़ी सवाल करे थो त उनजो रिएक्शन तव्हांखे नज़र अची रहियो आहे न। छो जो हू चाहे थो त मुंहिंजी 3.5 पौणा 4 साल जी हुकूमत ते तव्हांखे कुझु बि न आहे ॻाल्हाइणो। तव्हां मूंखां पुछो त मुल्क ग़ुलाम कीअं थियो ऐं अमेरिका जेको आहे कीअं साज़िश कई। हाणे बि 2 ॾींहं अॻु में उहो उन तां बि मुकरी वियो त अमेरिका खे बि छॾियोसि, मां त दोस्ती जो चाहियां ॿुधे पई। हाणे हिन जो इहो ई मसइलो आहे त हिन मुल्क में मां सम्झां थो त इस्टेब्लिशमेंट ख़ासि तौर ते जेके बि सियासतदान आहे बिला तफ़रीक़, चाहे उन्हनि जो तालुक़ु पीपल्स पार्टी सां, चाहे उन्हनि जो तालुक़ु मुस्लिम लीग सां या मज़हबी जमातुनि सां, उन्हनि सभिनी जी रिप्यूटेशन खे जीअं हिन इमरान ख़ान हाणे लॉबिंग फर्म हासिलु कई आहे अमेरिका में, त तालुकात जेको आहे अमेरिका जी उन लॉबिंग फर्म सां जेको पाकिस्तान जे एटमी असांजे असासन ते जेको आहे उहो ख़िलाफ़ु रहियो ऐं वॾी कैंपेन उन लाइ। बहरहाल उनखे न हायर कयो आहे त अमेरिका में हिन जी लॉबी ठीकु करे जेको ग़लती थियूं आहिनि उनजा अदाला थियनि ऐं आर्टिकल छपजनि ऐं जेको आहे उहो अमेरिका जे अथॉरिटीज़ सां ॻाल्हायो वञे। अहिड़े तरीक़े सां कंहिं ज़माने में असांजी जेके इस्टेब्लिशमेंट आहे उन बि कॉलमिस्ट हायर कयल हुआ, उन बि कुझु साफ़ी हायर कयल हुआ, उन बि मुख़्तलिफ़ जेके फर्म्स हुयूं उन्हनि सां गॾिजी करे पाकिस्तान जी पॉलिटिकल पार्टीज़ जे तमामु लीडरनि जी क्रेडिबिलिटी मशकूक बणाए छॾी। मां नथो चवां त असांजे मुल्क जे पॉलिटिशियन में करप्शन न हुई या छा, बिल्कुलु हुई, पर इन लेवल ताईं हुननि इमेज इन करे करायो त हर 5-8-10 सालनि खां पोइ जॾहिं हू टेक ओवर कनि त माण्हू ख़ुशी जो इज़हार कनि, छो जो पॉलिटिकल माण्हुनि जो करेक्टर एतिरो डाउन थी चुको हो ऐं उन्हनि ते एलिगेशन एतिरा ख़तरनाक लॻल आहे। जेकॾहिं तव्हां मॉरली ॻाल्हि कयो त इमरान ख़ान इख़लाक़ी तौर ते बि मॉरल कान हुयो। हुनजी तव्हां पहिरीं शादी जो किस्सो ॾिसो, हुनजी तव्हां ॿी शादी जो ॾिसो, हुनजी 3 जो ॾिसो, वरी हुनजी 4 जो ॾिसो, यानी जेको हिकिड़ो पंहिंजे घर खे मैनेज कान करे सघियो। हुनखे इहा ख़बर न आहे त हुनजे साइन सां जेके अकाउंट्स विया आहिनि उहे कीअं आहिनि। हाणे उहो चए थो त मां पाकिस्तान जो सभ खां वॾो हमदर्द आहियां, जेके पंहिंजे पार्टी जे अकाउंट जे बारे में ख़बर कान्हे, उहो चए थो त मां पाकिस्तान खे हलाईंदुसि, यानी पाकिस्तान जी हुकूमत खे हलाईंदुसि। त न हू मॉरली तौर ते हुनजो को करेक्टर रहियो, पर जेके लॉबिस्ट कंपनियूं हुयूं उन्हनि हिन जो हिकिड़ो पिक्चर जेकी पेश कई त ही कोई ईमानदार माण्हू आहे। हाणे हिन में फंडिंग फॉरेन फंडिंग में हुनजी ईमानदारी बि साम्हूं अची वई त केतिरो ईमानदार आहे, छो जो हुनजो जेको पोर्ट्रेट एस्टेब्लिशमेंट कयो हुयो, यानी जेकॾहिं तव्हां जनरल पाशा खे जनरल ज़हीरुल इस्लाम जी जेकॾहिं पुराणी रिजीम खे ॾिसो त
त इमेज पाकिस्तानी अवाम में उनजो पेश कयूं त हीअ इन शौकत खाना में हिकिड़ी अस्पताल ठही आहे ऐं उन अस्पताल में जेको आहे ॾिसो एॾी ज़बरदस्त अस्पताल ग्राउंड ते मौजूदु आहे, ग्राउंड ते अस्पताल मौजूदु आहे। अस्पताल जो प्लाट नवाज़ शरीफ़ ॾिनो हुयो, इनिशियल पैसा 50 करोड़ रुपयो नवाज़ शरीफ़ ॾिनो हुयो, उन खां पोइ ॿाहिरि फंडिंग थी, उन फंडिंग सां उहा ठही। पाण चवंदो आहे मुंहिंजो वालिद साहिबु हिकिड़ो मज़दूर हुयो, पर हिन जूं ॿई भेणियूं जेके आहिनि उहे 40 खां 60 अरब रुपए जूं मालिकियाणियूं आहिनि। त हाणे इहा करप्शन न आहे त छा हुई, किथां आयो एतिरो पैसो? इमरान खान खे केरु पहुचाईंदो? तौशाखाना वारो केस बि जेको आहे या फॉरेन फंडिंग वारो केस? ॾिसो ॿई केस जेके आहिनि मुल्क में आईन ऐं कानून जे तहत ही ॿई केस हलनि त ही सिर्फ़ु नाइल कान थींदो, हिन खे वॾी सज़ा ईंदी। पर हिन मुल्क में कानून जेको आहे उहो कंहिंजे लाइ कीअं आहे त कंहिंजे लाइ कीअं आहे। को ग़रीब हुजे हा त ज़ाहिर आहे हुनखे नुक़सानदेह आहे, पर हाणे हिकिड़ो पॉपुलर लीडर बणिजी आवाम जे साम्हूं त आहे, हिन में त को शक न आहे त हुनजो फॉलोवरशिप आहे। हाणे जेकॾहिं हुन ते तव्हां इल्ज़ाम लॻायो था त जेको हुनजो फॉलोवर करण वारा आहिनि उहे चवंदा, मञण लाइ तयारु न, चवंदा इहा त इंतकामी कार्रवाई आहे, ज़ाती आहे। असांजो मक़सदु इहो आहे त असांजा जेके बि पॉलिटिकल स्टेक होल्डर्स हूंदा हुआ उन्हनि जी रेप्यूटेशन, उन्हनि जा करेक्टर एतिरा ख़राबु कया विया हुआ जो हाणे अवाम जेकी यंग जनरेशन आई जिन खे पॉलिटिकल बैकग्राउंड जे बारे में कंहिंजी ख़बर कान हुई या घटि ॼाण हुई, उहे इन जे पुठियां अची विया। हाणे कल्ह जेकॾहिं तव्हां हुनजी हिकिड़ी हुन में ॿुधो हुजे क्लिप जेको सोशल मीडिया ते वायरल थियो त हिकिड़ी औरत खां जेको सहाफ़ी हुते हुयो हुन पुछियो त हुन चयो मूंखे त ख़बर न आहे, मुंहिंजे मुड़ुसु अमेरिका मां मूंखे फ़ोन कई त इमरान ख़ान जो जेको आहे तव्हांखे जलसे में वञिणो आहे, बसि छो कि असांखे अमेरिका खां आज़ादी खपे। हाणे हुनजो मुड़ुसु अमेरिका में वेठो आहे जेको तव्हांजो अलाए नेशनल अलाए न आहे, ऐं हू जेको आहे हाणे छा आहे जो हुनजे जेके क्राउड में ओवरसीज़ जेके फैमिलियूं अचनि थियूं न उहे बेसिकली उन्हनि जा प्रेशर्स आहिनि जेके उन्हनि खे कंहिंजो पीउ आहे, कंहिंजो भाउ आहे, कंहिंजो मुड़ुसु आहे, कंहिंजो पुटु आहे, उहे उन्हनि खे प्रेशराइज़ कनि था जिन खे हितां जी ग्राउंड रियलिटी जी ख़बर न आहे। ऐं हे जेको तव्हांखे क्राउड नज़र अची रहियो आहे जंहिंमें फैमिलियूं ख़ासि तौर ते नज़र ईंदियूं आहिनि, ही उहो क्राउड आहे। हाणे मसइलो इहो आहे त ॾिसो न, मां चवंदो न मॉरली को न फाइनेंशियल, पहिरियों त चलो फाइनेंशियल जी ॻाल्हि पिया कनि, हाणे फाइनेंशियल सिंपल ॻाल्हि जेकी अकुल सां सोचणु घुरिजे। वधीक जमाली साहब असीं सुभाणे ॻाल्हाईंदासीं, टाइम बि जेको आहे ख़तमु थी वियो आहे, सियासत ते असीं ॻाल्हाइण वियूं त देयर इज़ लॉट टू टॉक अबाउट। सो बहरहाल नाज़रीन, जीअं प्रोग्राम जे अॻु में ई चयो त का मैजिकल स्टिक जादू जी जेको आहे लठ कोन आहे जंहिंसां हर मसइले जो हल निकिरी वेंदो। बहरहाल जेकॾहिं असीं कानून इंसाफ़ जी दुरुस्त फराहमी थी वञे या नौजवाननि खे सही अपॉर्चुनिटीज़ मिलनि त मुल्क काफ़ी जेको आहे बहितर पोज़ीशन में अची सघे थो। सो बहरहाल सुभाणे मुख़्तलिफ़ ख़बरुनि ऐं डेवलपमेंट सां गॾु अवां जे हाज़िर थींदासीं। पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। अला